मटियारी मां सिंधियाना न्यूज़ नेटवर्क के रिपोर्टर अशरफ शाह मूजिब आल वापारी इतिहाद पारां SSP मटियारी सां गॾिजाणी रखी वई। संदसि शानदार इस्तक़बाल करे खेसि रैली जी सूरत में सराफा बाज़ार आंदो वियो, जिते ज़िले जे वापारी तंज़ीमुनि जे अॻुवाणनि शिरकत कई, जिते SSP खे वापारी तंज़ीमुनि जे अॻुवाणनि पारां सिंध जी सक़ाफ़त अजरक पाराया। वापारियुनि अमुन अमा जी सूरतहाल बाबति ॻाल्हियूं कयूं ऐं SSP खे बहितरीन कारकर्दगी ऐं सिक्योरिटी प्लान बहितर हुजण ते ख़ैराज तहसीन पेश कयो वियो। वापारियुनि खे ख़िताब कंदे SSP मटियारी मोहम्मद कलीम मलक चयो त वसीला घटि हुजण जे बावजूदि IG सिंध जे हुकुम ते ज़िले में हर हंधि सिक्योरिटी वधाई वई आहे। शहरनि ॻोठनि सां गॾु क़ौमी शहरा ते बि पुलिस जो पहिरो वधायो वियो आहे। ज़िले जे सभिनी नंढनि वॾनि वापारियुनि जी जान ऐं माल जी हिफ़ाज़त करणु असांजो फ़र्ज़ु आहे ऐं वापारी बि असां सां हर वक़्तु ताउन कनि था। हिन चयो त कारोबारी मर्कज़ बाज़ारुनि में CCTV कैमरा बि नस्ब कया विया आहिनि। असां सॼी राति ज़िले जे हर इलाइक़े में गश्त वधाए छॾियो आहे। उन मौक़े ते मेमूण मोमेंट अॻुवाण अमजद पिणु SSP जो थोरो मञियो ऐं चयो त असां वटि कुझु वारदातूं थियूं हुयूं, पर पुलिस फौरी तौर ते उन्हनि जवाबदारनि खे गिरफ़्तार करे चोरियूं रिकवर करायूं आहिनि। गॾिजाणीअ में हाजी परवेज़ मेमूण, वॾेरो जवाद मेमूण, सेठ गुलण, इमरान समो, ग़ुलाम रसूल मेमूण, शीराज़ इसरार, कोशान मेमूण खां सवाइ ॿियनि वॾे अंग में शिरकत कई।